वुमेन डेवलपमेंट थरदीप हैंड्स ऐं मीज़ान बैंक जे गॾियल सहकार सां इंटरनेशनल वॉलंटियर डे जे ॾींहं जे मुनासिबत सां लियाकत मेमोरियल लाइब्रेरी जे मोहम्मद इब्राहिम जो ऑडिटोरियल हॉल में एवॉर्ड तकरीब रखी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि जे वॉलंटियरनि ज़ैनुल आबिदीन, आयशा रहीम, करम इलाही, चन्ना, कदीर बेग, डॉक्टर अजमल ऐं डॉक्टर नसीर निज़ामाणी समेत ॿियनि खे एवॉर्ड ॾिना विया। प्रोग्राम जो चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुर्रहीम मूसवी, डॉक्टर तनवीर अल्लाह नवाज़ खान समेत ॿियनि तकरीरूं कंदे चयो त अॼु असां हे 12हों एवॉर्ड तकरीब जो प्रोग्राम करे रहिया आहियूं। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ वॉलंटियरनि 270 माण्हुनि खे एवॉर्ड ॾेई चुका आहियूं, जन पंहिंजी मदद तहत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि ते मिसकीन, लाचार, बीमार माण्हुनि जी मदद कई आहे। अचो त तकरीब में आयल मेज़बाननि एवॉर्ड हासिल कंदड़नि जा वीचार ॿुधूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु जीअं त वॉलंटियर जेके रज़ाकार आहिनि उन्हनि जो आलमी ॾींहुं आहे, त उन हवाले सां असां हिते कराची आया आहियूं ऐं TRDP ऐं मीज़ान बैंक जे तरफ़ां हीउ जेको प्रोग्राम हली रहियो आहे उन में असांजी कंट्रीब्यूशन बि आहे ऐं असांजे इदारा जंहिं तरह सां असां पंहिंजी कम्यूनिटी में कमु कयो आहे, त उन हवाले सां असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ हिते अवॉर्ड जे लाइ असांखे सॾायो वियो आहे। मुंहिंजो बेसिकली ताल्लुक़ु आहे ज़हनी सिहत, ज़हनी बीमारियुनि सां। सो ज़हनी बीमारियुनि जा जेके मरीज़ जेके वीचारा अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जो इलाजु असां मुफ़्त में कंदा आहियूं। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे ज़हनी सिहत जे बारे में हिकिड़ो त स्टिग्मा इलाही आहे, मरीज़ इलाही ईंदा कोन्हनि ऐं वीचारा उन्हनि खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डंप कयो वेंदो आहे, को मज़ारुनि ते हूंदा आहिनि, को बाबनि जे चकर में पिया हूंदा आहिनि। तो असांजी ऑर्गेनाइजेशन उते कमु बि कंदी आहे, कैंप्स बि लॻाईंदी आहे ऐं उन ते अवेयरनेस ॾींदा आहियूं त जीअं मरीज़ पंहिंजो इलाजु कराइनि या उनजी फैमिलीज़ खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त बाबा ही सिम्टम्स, ही निशानियूं जेके हूंदियूं आहिनि। जेके हिते जा ऑर्गेनाइज़र आहिनि सबिया शाह साहिबा ऐं मौसवी साहब, उन्हनि जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे त हीउ जेको रज़ाकाराना जज़्बो आहे उनखे बरक़रार रखण लाइ ऐं ख़ासि करे उहे माण्हू जेके रज़ाकार आहिनि जिन खे महिनता नथी मिले उन्हनि खे महिनता ॾियण लाइ हू हमेशह 25 सालनि खां इहा रिवायत बरक़रार रखंदा पिया अचनि ऐं इन जे करे हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो, हिकिड़ो जज़्बो पैदा थिए थो ऐं हिकिड़े नए वलवले सां उहो खणी कुदरती आफ़तूं हुजनि या ॿिया ख़ैर जा कम हुजनि उन में जेके असांजा वॉलंटियर आहिनि सॼी सिंध जा उहे पंहिंजो हिसो बरक़रार रखनि था। तकरीबन पिछले कई अशरों से मेरी ये समाजी खिदमत जारी हैं। आज का जो ये इवेंट है ये एक बहुत बड़ा एक रिमाइंडर है उन लोगों के लिए कि जो समाजी खिदमत को बहुत मामूली समझते हैं और ये समझते हैं कि जी ये इसका करने का फ़ायदा क्या है। असल बात यह है कि आप जितना भी काम करें अगर आप मखलूक की खिदमत नहीं कर सकते तो फिर आपके लिए सिर्फ अपने आप को देखना बिल्कुल बेकार है। और जब मखलूक की जब खिदमत की जाती है और उसको जब रिवॉर्ड किया जाता है ना तो इससे बढ़कर कोई मोटिवेशन नहीं होता। नई नस्ल जेको आहे उन्हनि जे कारनामनि खां आगाह थी सघे, उन्हनि खे असां इहो जेको आहे पैगाम ॾियूं था, छो जो हीउ अक़वाम मुतहिदा जो 85 खां वठी डिक्लेयर डे हुयो पाकिस्तान में, असां पहिरियों दफ़ो इहो जेको आहे मल्हाए रहिया आहियूं। ऐं इन मौक़े ते असां हिकिड़ो किताब बि जेको आहे लॉन्च कंदा आहियूं, हूज़ हू ऑफ वॉलंटियर्स इन सिंध, जंहिंमें जेको आहे असां जेको आहे इन्हनि जा कारनामा असां ॿुधाईंदा आहियूं ऐं डॉक्यूमेंट कंदा आहियूं, न सिर्फ़ु उन्हनि शील्ड होल्डर्स जा बल्कि सिंध में जिन जिन वॉलंटरी वर्क कयो आहे उन्हनि जा कारनामा असां हिन किताब में जेको आहे त हीउ हिकिड़ो इनोवेटिव बुक आहे जेको असां हिन साल बि शाया कयूं पिया। हीउ 12हों वॉल्यूम आहे जंहिंजो जेको आहे असां महूरत जेको आहे कराए रहिया आहियूं। ऐं रज़ाकारनि जे ॾींहं जे हवाले सां मां चवणु चाहींदीसीं त हे हो आहिनि माण्हू जेको सॼी दुनिया लाइ कमु कंदा आहिनि पर पाण लाइ कुझु बि न ठाहींदा आहिनि ऐं असांखे इन्हनि जी पहचान रखण जी तमामु ज़रूरत आहे। त इन्हनि जी जेसि ताईं असां इन्हनि जी तारीफ़ न कंदासीं, इन्हनि खे एप्रिशिएट न कंदासीं, इन्हनि जा हौसला न वधाईंदासीं, दुनिया में जेको चङा कम आहिनि उहो घटिताई थी वेंदी उन्हनि में। त वॉलंटियर्स के जेको तमामु सुठा कमु कंदा आहिनि उन्हनि लाइ करे असां शील्ड्स बि रखंदा आहियूं हर साल ऐं उन्हनि जी तारीफ़ बि कंदा आहियूं ताकी हुननि खे ॾिसी करे ॿिया माण्हू, ॿिया ॿार असांजा, ॿिया नियाणियूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, उन्हनि जा हौसला बुलंद थियनि। हिते मौजूदु महिमान जी बि अमां ॻाल्हि ॿोल ॿुधी जंहिंजो चवणु हुयो त अॼोके दौर में अहिड़े जेको नफ़्सा नफ़्सी जे दौर में हिकु वॉलंटियर हुजणु जेको क़ीमती आहे। कैमरामैन जावेद ख़ान सां गॾु ज़ुल्फी चांडियो, आवाज़ TV, कराची।